अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा थी बा? सैयद अली गौर शाह। अली गौर शाह। असां वटि पैकेज आहे हिकिड़ो 500 रुपये इनाम आहे ऐं हिकिड़ो सुवाल आहे तव्हां खां पुछूं, जवाबु ॾींदो तोखे 500। इहो हिते किथे कमु कंदो आहीं? पेट्रोल पंप। पेट्रोल भरींदो आहीं? घणी पघार अथई? 6000। अच्छा, हेॾां अच यासीर, हेॾां अच हिकिड़ो मिनट ते बि। हा चांहि वटि। जे सही जवाबु ॾिनी त तुंहिंजा 500। ही छा आहे? ये PSO इन जो मतिलबु छा आहे? पाकिस्तान सुपर ये अॻिते हाणे अञा कोन थो हैं सही न 500 जो सवाल अथई? सही न थो चए। 500 जो माना सवाल आहे, यादि कोन्हे। कोन थो अचे? पोइ कीअं थो कमु करीं? हैं हिते पोइ कीअं थो कमु करे? पेट्रोल भरींदा आहियूं बसि। बसि पेट्रोल भरींदा, इहा ख़बर कोन अथई? न ॼाण कोन रखो। माना 500 न ॾियूं न तोखे? तो रखे जरे मूंखे कोन था ख़बर। ठीकु महिरबानी, इहो ई कमु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। बाबा नालो छा बा? नालो मोहम्मद जुमन। मोहम्मद पाण केरु आहीं? मक्सी। 500 जो सवाल आहे जी। सवाल ॾींदे 500 तुंहिंजा। जी। पेट्रोल भराईंदो हुई? पेट्रोल भरायां थो। PSO लिखियल हूंदो आहे न पेट्रोल ते, वॾो मोनोग्राम। जी। इन जो मतिलबु छा आहे? मतलब वाला खबर हो जाए तो पोइ वाला असां उते न जुआ 500 वो त आहे पर इन जो मतलब PS माना पैसो ॿियो। PSO माना पैसो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम मां नालो छा अथई? तानियाल। किथे वेठो आहीं? सकन शहर में हुसैनाबाद कॉलोनी। घणो पढ़ियल आहीं? पढ़ियल कोन। तेल भराईंदो आहीं? जी। गाॾी पेट्रोल भराईंदो आहीं? हा। तो PSO लिखियल हूंदो आहे न, इन जो मतिलबु छा आहे? ख़बर न आहे। 500 रुपया ख़बर न आहे। कोन थी ख़बर? कुझु धोखो हण मथां लॻी वञे। न ख़बर न आहे। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। नालो छा अथई भा? वसीम। असां वटि 500 रुपया माना यासीन इंटरप्राइज़ जे तरफ़ां 500 रुपया इनाम आहे। हा सही। तो इहो ॿुधायो छा लिखियल आहे? ही PSO लिखियल आहे। अच्छा, पाण छा कंदो आहीं? पाण सर्विस ते कमु कंदो। सर्विस। इन जो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु धणनि खे ख़बर कान्हे, मूंखे किथां हूंदी। इहो त पुछणो असां सही जवाबु ॾियां तोखे 500 ॾियूं आहे। पोइ इहो धणनि खे ख़बर कान्हे, मां किथां ॿुधायां तोखे। ठीकु आहे, बसि इहो ई त पुछणो आहे। इहो मूंखे ख़बर कान्हे। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। नालो छा अथई? मंठार। किथे वेठो आहीं? चौथे मेल। पेट्रोल पंप भराईंदो न? पेट्रोल हा। PSO लिखियल हूंदो आहे न, इन जो मतिलबु छा आहे? 500 रुपया इनाम। PSO लिखियल हूंदो आहे न पेट्रोल पंप ते, वॾो मोनोग्राम। इन जो मतिलबु छा आहे? PSO। सही ॿुधायो त 500 रुपया वो त PCO लिखियल हूंदा। PSO जो 66 पर 500 रुपया इनाम आहे। 4-5 चकर गण ॾेई वियो त 500 रुपया। हेॾे इन यार सोचे PSO मूंखे त हा 4 5 अने हिकिड़ो चांस ॾिस 6 ॾहनि ते गण सोचे 500 रुपया 500 जो सवाल आहे। 8 ठीकु 9 बस कोन थो अचेसि। 10 ठीकु आहे। विञाए छॾी ग़रीब या ॿार 500 रुपया सॼो ॾींहुं त गाड़ी में छॾी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मां नालो छा अथई? रियाज़ अली बाबा। पाण केरु आहीं? मला। मला साहब रियाज़ अली साहब असां वटि ॿुधाईंदी 500 रुपये जो माना सवाल पुछंदासूं, जे तो सही जवाबु ॾिनो त 500 तुंहिंजा थिया। न भरणा कोन, अहिड़ो नुक़सानु कोन्हे को। ही PSO लिखियल आहे न, हर पेट्रोल ते लिखियल हूंदा। इन जो मतिलबु छा आहे? पेट्रोल। हा। 500 रुपया ॾे त मां वञा। न सही जवाबु कोन ॾिया। सही जवाबु ॾिया त 500 पेट्रोल हूंदा न। न हा भला PS हा पाकिस्तान भला बस। ठीकु आहे, सही जवाबु कोन ॾी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम। हा नालो छा अथई? सनाला। सनाला साहब 500 रुपये जो सवाल आहे हिकिड़ो, हुन 500 इनाम आहे तव्हां जी। जेकॾहिं सवाल जो जवाबु ॾींदव त। जी वाह। PSO पेट्रोल भराईंदो हुई न, PSO लिखियल इन जो मतिलबु छा आहे? PP। अञा सोच। PP सही आहे, बस तूं कामयाब आहीं। दुआ अथई असांजी 500 तोखे को दलील करा, तूं उहो ई कमाए। अस्सलाम वालेकुम। हा नालो छा आहे? नालो असगर। पाण केरु आहीं? अबड़ो आहे। छा कंदा आहियो? बस ये बनी बारो कंदा आहियूं। बनी बार गाॾी में पेट्रोल भराईंदो आहीं? जी। इहो PSO लिखियल हूंदो आहे न पेट्रोल पंप ते, इन जो मतिलबु छा आहे? यार नहीं मूंखे न 500 रुपया इनाम अथई। 500 रुपया इनाम। नहीं मूंखे न आहे ख़बर। सोचे ॿुधा, धोखो हण मथां लॻी वञे। सुबुह जा 500 सुबुह जा। न यार। विञाए छॾी सुबुह सां। ठीकु आहे। अस्सलाम वालेकुम। सलाम। नालो छा अथई भा? सयाजिज़ अली। इहो नंढिड़ो सवाल आहे। जी जी। यानी पेट्रोल भराईंदो आहीं? जी जी। इहो PSO लिखियल हूंदो आहे, इन जो मतिलबु छा आहे? सही PSO माना जो मतिलबु आहे त PSO माना पेट्रोल आहे। पेट्रोल। PSO मतिलबु पेट्रोल आहे। थोरो अॻिते ॿुधा न।
PSO हा ये मतलब माने पेट्रोल दुकान पेट्रोल तक या पी सां पेट्रोल थींदो अॻिते एसओ छा आहे माना सोलो ॾेई जल्दी ॿुधायो न 500 जी वापसि रखियो ये ज़हन में न आहे हाल सोचे बसु पाण ॿुधाइजा ठीक है सही अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम यसनी फ्री आता बा नालो छा अथई मुराद यार असां हिकिड़ो पैकेज आहे 500 रुपया माना असां ॾिना मां हां हिन जे सही जवाबु ॾींदे 500 तुंहिंजा थींदा किथे कमु कंदो आहीं हिन पंप ते हिन पंप ते हां अच्छा पेट्रोल गाॾी में भरींदो आहीं जी हां ही छा आहे लिखियलु ये शेल इहो शेल आहे हां इन जो मतिलबु छा आहे मतलब हाणे मूंखे घणा महीना थिया कमु पियो करी हिते 2 महीना थिया आहिनि अच्छा हिन जो मक़सदु छा आहे जो मक़सदु आहे मूंखे ख़बर कोन्हे कोन अथई न ख़बर आहे हा सही जवाबु ॾीं आहे त असां तोखे पर कंपनी तरफ़ां तोखे 500 ॾियूं आहे हां हा पर तो सही जवाबु कोन ॾिनो वरी बि सोच बस मूंखे पर ख़बर तुंहिंजो ज़हन छा थो करे छा लिखियलु आहे सम्झ मूंखे कोन थो अचे उस्ताद हिन खे ठीकु आहे अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम नालो छा आहे भाउ सनम चांडियो वाह सन किथे वेठो हुई हाजी लोंग चांडियो कोट जो वाह 500 रुपयो सवाल आहे पर 500 ॾिस 500 ॾिसी छॾियो सफ़ा सवलो सवाल आहे तेल भराईंदो हुई गाॾी में जी बिल्कुलु भराईंदो पी एस ओ लिखियलु हूंदो आहे न जी बिल्कुलु लिखियलु छा जो शॉर्ट फॉर्म आहे इहो माइनस जो हूंदो माइनस जो जी PSO जो मतलब छा आहे उहो ॿुधायो त 500 रुपया इनाम PSI मतिलबु आहे पेट्रोल आहे लिखियलु हूंदो आहे ॿाहिरि कोई इन खां वधीक धणनि खे ख़बर हूंदी छा जो ख़बर कोन्हे न न पी एस ओ मतिलबु न पेट्रोल सस्तो ऐं ऑयल आयल इहो मतिलबु तोखे कोन आयो सवाल न 500 तो कोन मिलंदा ठीकु आहे